क्यों बाबा अरे तू जी हेलो आई ना ये आई तू हिन पासे जी इन ते बस अचे अचण सही अचे जते बगा वाह हेड़े खबर पई आहे त जेको साल वारे जेके में जो पेरो आहे न हर वारे कोठ में लॻो आहे सुनी अचण सही ऐं सोपारी उछले छॾे बाबा है ना ओके यस लटो मथे तो पाई वठो हां लटो हुजे दोस्तों न भाव खे ॾिसी तव्हां लटो मथे ते रखंदो दोस्तों जीअं त असांजी ही ईद जी फिल्म आहे फ़ैसिलो हिन फिल्म जो कैमरामैन आए राइटर है मुमताज खास करे प्रोड्यूसर हे अली रज़ा महसरा आए सिकंदर खोखर ए मां इन फिल्म जा डायरेक्टर सना गरु भी सतारा ए अल्हम्दुलिल्लाह फिल्म जी हीरोइन जो तारीफ तो करायो तवा हीरोइन जी कतवा से कम करे हीरोइन जे असा सुनजी तमाम बेहतरीन फनकार हैदराबादी सना अली सना मेमन भी चंदा पर मां ने सना अली चंदो या इंशाल्लाह असा काफी फिल्म में कम कियो सना असा फिल्म में जदी भी रिकॉर्डिंग थी है कम कदा तो आगे किए लगदो है सर माशाल्लाह डाडो सुठो लगंदो असा के कम भी माशाल्लाह ता जो बेहतर आ डाडो सुठो कम आ इन सा गड सा एंजॉय भी कंदायू माशाल्लाह वरी बारी रहते तकलीफ लार कर नहीं दिया ओ तकलीफ ही ना है नहीं अचो अचो दोस्तों अचो वाले में जो पेरो जो कोन उन दे घर लगा सना ए अच्छी जी इंदी आई ए इंदी तू अच्छे से बिगाइस ठीक है दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों ही नई फिल्म मुझी है जे अची रही है इन ईद जी फैसलो इन फिल्म जो जो कैमरामैन राइटर है सो मुमताज खास के लिए है प्रोड्यूसर इजाज सियाल है अस्सलाम वालेकुम या अली मदद जी सिन जी लतीफ जी धरती जी लतीफ जी बोली माता जो पांचो भाउ सता लाड़ उर्फ मजू दोस्तों यूट्यूब ते चैनल है मुझे मजू सता लाड़ मुझे चैनल के ॾिसो ऐं माशाअल्लाह ही जेके फिल्म की रिकॉर्डिंग था कयूं ये सब जो वीडियो मां पंहिंजे चैनल ते रखंदो आहियां मजू सता लाड़ जो मुझे चैनल है ये सब फिल्म ठाहे रहा हूँ असांजो कैमरामैन है सुन जो तमाम बेहतरीन महान कैमरामैन ही जेके फिल्म करे रहा हूँ फैसलो इन जो राइटर भी मुमताज खास कली साहब है डायरेक्टर मां या तव्हांजो पंहिंजो भाउ सता लाड़ ऐं मूंसां गॾु मुंहिंजो प्यारो भाउ सिकंदर खोखर ही असांजी पूरी टीम है जेके आसिफ है पंहिंजो सॼी संगत ही असांजो ठटे को दोस्त आयो आहे ऐं पंहिंजो ही असांजो जामशेरे को आयो आहे ही असांजो उमरकोट को दोस्त आहे ही उमरकोट को आहे साजिद भाउ ऐं ही असांजो दोस्त जेको आहे इहो आयो आहे पंहिंजो हे दरिया जे खैरपुर माना ज़िले मां कच्चे जो कंधा दोस्तों ही ईद जी फिल्म आहे इंशाल्लाह उम्मीद में अल्लाह जो हबीब कंदो जी अगली रमज़ान जी ईद ते मूं तेज़ा फिल्म आई कसम ॾिनी ही फिल्म इंशाल्लाह में तमें ईअं ई बेहतरीन महिनत करे रहिया आहियूं ॾिसी रहिया आहियो हिकिड़ी चोरी जी सीन में निकिरी थी वञे पहिरां खणी अचूं था लटनि सां बीठा आहियूं ऐं इंशाल्लाह फिल्म अचो तव्हांखे वरी शूटिंग ॾेखारियो बाबा हाणे मां हिते बीठो आहियां जी बाबा ऐं इहो साॻई मोर्चनि में ही वॾेरा आया सम्झे उते सिर्फ़ु वॾेरनि सां टाकी थी ही मोर्चनि में हिन उते